अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन जी दुआ सां अवां जिते बि हुजो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो। ऐं अॼु किस्सा गो में कुझु ज़िक्र ईअं आहे त जेकॾहिं अखियूं आलियूं थी वञनि त उन जी मां माज़रत इब्तिदा में ई करणु चाहियां थो, छाकाणि त मां अवां जी ख़िदमत में अॼु नियाणियुनि जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहियां थो। परवरदिगार इंसान खे औलाद जी सूरत में पुट बि इनायत करे थो, धीउ बि इनायत करे थो, ऐं यकीनन सभु मिठा आहिनि, पर जेको मिठाण ऐं मिठाज परवरदिगार नियाणीअ में ख़लक़ियो आहे, जेका इज़त ऐं मोहबत हूअ ॾिए थी पंहिंजे वालदेन खे, जेको केयर हू करे थी, शायदि ओहिड़ो केयर पुटनि खां घटि थिए थो। इहा का शिकायत कान्हे, रियलिटीज़ में असां ॾिसूं था त माश जे हवाले सां छोकिरो ॿिए पासे वञे थो, ॿियूं शयूं सोचे थो, पंहिंजी ज़िंदगी वसाइण जी अलॻि अलॻि हिकिड़ी तरक़ीब हर कंहिंजे ज़हन में हूंदी आहे, पर नियाणीअ खे मालिक एॾो त सुहिणो ख़लक़े थो, एॾो त हुनजी दिलि में बाज आहे, रहम आहे, प्यारु आहे पंहिंजे माइटनि जे लाइ, जो उहो बेमिसल बेनज़ीर आहे। ताज़ो नियाणियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, ऐं उन में बि फेसबुक ते जंहिंमहिल मुख़्तलिफ़ वेरिएशन्स असां ॾिठियूं पए त उहे केतिरियूं शयूं हुयूं जेके यादि आयूं पए। ऐं हिकिड़ो जुमिलो शुरूआत में चवणु चाहियां पियो त कंहिं हंधि लिखियलु हुयो त जॾहिं नियाणी जी शादी थी वई त जिते शादी थी, ऐं उहा हिकिड़ी नियाणी पंहिंजे पीउ माउ खे, त जिते शादी थी उन्हनि चयो त ॾिनई छा, हिकिड़ी धीअ ई त ॾिनई। हाणे हितां शुरू कयूं था, हिकिड़ी धीअ ई त ॾिनई। हीअ धीअ ॾियणु को सवलो न आहे, हेॾो आसानु कोन्हे। जेके पीअर आहिनि ऐं जेके मावरूं आहिनि, अलाह पाक माउ खे अजीब ख़लक़ियो आहे, उहो प्यारु करे थी औलाद सां, पर जेको पीउ आहे न उनजी निस्बत ई धीअनि सां अजीब हूंदी आहे। पुटनि सां ॿी ॻाल्हि आहे, अॼु पाण धीअनि ते ॻाल्हाईंदासीं। त पीउ जॾहिं मोस्टली जॾहिं पंहिंजी नियाणीअ खे विदा करे थो, रुख़्सत करे थो, त कपिजे थो, टुकर टुकर थिए थो, हिसा थिए थो, भॼे थो, पुरे थो। एॾो ॾियणु सवलो न आहे। रुख़्सत थिए थी त दुनिया जूं अलाए केतिरियूं ख़ुशियूं तव्हां सां खणी रुख़्सत थी वञे थी, त लॻे थो त ॼण सभु गुल ईअं ई कुमाइजी विया, सभु ख़ुशबू हली वियूं, रंग ब्लैक एंड वाइट थी विया आहिनि, हली वञे थी उहा, ऐं पोइ पंहिंजो पाण खे संभालण में हिकिड़ो टाइम लॻे थो। पर बहरहाल इहो एॾो सवलो न आहे जो तव्हां ईअं एॾो आसानी सां चई सघो त ॾिनई छा, हिकिड़ी धीअ ई त ॾिनई। हुन सभु कुझु ॾिनो, हुन पंहिंजो पाण ॾिनो, पंहिंजो पाण अर्पियो, पंहिंजे वजूद खे भाङा करे, हिसा करे, पंहिंजो जिगर कढी तव्हांखे ॾिनो, जंहिंजो क़दुरु करणु घुरिजे। नंढड़ियूं हूंदियूं आहिनि न, असां वटि हूंदियूं आहिनि, चवंदा आहिनि त धीअ परायो धाणा आहे, ठीकु आहे, वञिणो आहे हुनखे पंहिंजे घर, ऐं अलाह साईं करे नसीब सुठा हुजनि हर कंहिंजा, नियाणियूं पंहिंजनि घरनि में ई सुहनि थियूं, पर कहिड़ी ख़बर त अॻियां छा थियणो आहे। हिकिड़ी हिकायत यादि अचे थी त नंढपण में हूंदी त हमेशह सालगिरह ते ज़ोरीअ तोहफ़ो वठंदी हुई। मां चवंदो असां तोहफ़ो कोन्हे को, पोइ रड़ियूं कंदी, इज़त कंदी, रोअंदी, पोइ आख़िर में मां हुनखे सरप्राइज़ ॾेई हिकिड़ो तोहफ़ो हुनजी ख़िदमत में पेश कंदो हुउसि। पोइ ॾाढी ख़ुशि थींदी, अची भाकुर पाईंदी पप्पा खे। हुनजी शादी थी वई, शादी खां पोइ जॾहिं हुनजी पहिरीं सालगिरह आई त हुनखे सरप्राइज़ ॾियण लाइ पोइ मूं सोचियो त मां ईअं ओचितो वञांसि त तोहफ़ो खणी हुनजे घर, त चई जॾहिं मां हुनजे घर जूं ॾाकणियूं चढ़ी रहियो हुउसि त अंदरां झेड़े जो आवाज़ु आयो पई, ऐं हुनजो मुड़ुसु हुनखे ॻाल्हाए रहियो हुयो। मां चुप करे मोटी आयुसि, ऐं ॿाहिरि अची मूं हुनखे फ़ोन कई त अम्मा कहिड़ा हाल आहिनि, जनमु ॾींहुं मुबारक हुजे। त हुन हिकदमि मूंखे फ़ोन ते खिली चयो त बाबा अॼु मुंहिंजो जनमु ॾींहुं आहे न, असां अॼु ॿाहिरि पिया मल्हायूं, असां हिकिड़े होटल ते मानी खाइण आया आहियूं, अॼु तव्हां घर न अचिजो, पाण पोइ मिली वठंदासीं। इहा आहे धीअ, जंहिंखे पंहिंजो घर बि संभालणो हूंदो आहे, ऐं जंहिंखे माइटनि खे बि संभालणो हूंदो आहे। उनजी जेतिरी इज़त कजे, जेतिरो प्यारु कजे, ओतिरो घटि आहे। ॾिसो, असांजी नियाणी जॾहिं कंहिं ॿिए जे घर वञे थी त असांखे तकलीफ़ थिए थी, न जेका ॿिए जी नियाणी अचे थी उनखे बि जेकॾहिं माण्हू पंहिंजे सीने सां लाहे, उनखे बि माण्हू पंहिंजी धीअ वांगुरु ई सम्झे, त उनजो एतिराफ़ु, उनजी मोहबत जो इक़बाल असांजे वजूद खे सर बुलंद करे थो। असीं पंहिंजे पाण खे मथां महसूसु कंदासीं जेकॾहिं असीं उन पासे अचूं था। त बहरहाल नियाणियुनि जे ॾींहं में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी, आख़ुंद इक़बाल जो किताबु आहे फ्लैश फिक्शन जो, आख़ुंद जा अफ़साना, उन में हिकिड़ो असां हुनजो पैराग्राफ लिखियो हुयो, जेको मां तव्हांखे पढ़ी ॿुधाइणु चाहियां थो। ऐं इहो हिकिड़ो आज़ादु नज़्म आहे, जंहिंजो सिरो आहे धीअ जे विहांउ खां पोइ घर में। इहो गुजराती नसरी नज़्म जो तर्जुमो आहे, शाइर आहे जन्नत पाठक, ऐं धीअ जे विहांउ खां पोइ घर में। नेठि सभु ॻणतियूं ऐं ॻारा ख़तमु थिया, विहांउ पूरो थियो, कुंवार जी माउ हाणे सभु सामान ऐं शयूं संभाले ॻणणु लॻे थी, हर शइ यादि करे थी, संवारे रखणु लॻे थी, प्लेटूं, प्याला, गिलास, थालियूं, हर का शइ बराबरि, किथे बि का बि शइ गुम न थी,
पर पोइ ओचितो कुझु यादि करे बीही रहे थी। कमरे जे विच में चौधारी निहारियईं। लूणा ठल सुवाल अखियुनि मां वही आयुसि, पर मुंहिंजी धीअ किथे आहे? मोहबतूं इंसान खे पले पवनि त काइनात हसीन थी वेंदी आहे। ऐं मोहबतुनि जी मोह जो हिकिड़ो रुख जीअं अर्ज़ु कयोसीं न त औलाद आहे, पुट बि आहिनि, पर नियाणियुनि जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि कैफ़ियत अथव, अलॻि हिकिड़ी सोच अथव, अलॻि हिकिड़ो मुख़्तलिफ़ मदारिजनि जेके तय कंदियूं आहिनि। त असांखे उन्हनि सां प्यारु करणु घुरिजे, असांखे उन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। ईअं न त को हू मुसाफ़िर आहिनि या हू असां वटि महिमान आहिनि, पर ख़्यालु रखणु घुरिजे, छो जो कुदरत पाण ई उन्हनि खे उन पासे वठी वेंदी आहे त महिमानी छा हूंदी आहे ऐं असली घर छा हूंदो आहे। तव्हां नोट करे ॾिसो, शादी थी वञे थी, पोइ घरनि में अचनि थियूं त पोइ सुवाल पुछंदियूं आहिनि, हीअ खणा, हू खणा, तुंहिंजी पंहिंजी शइ आहे यार, तुंहिंजो पंहिंजो घरु आहे, तूं छा लाइ थी पुछी त मां हीअ खणा या हू खणा। फ्रिज मां पाणीअ जी बोतल खणंदी त सोचींदी त हीअ खणा या न खणा, मानी घर खणी त 10 भेरा सोचींदी यार हीअ छा थी वियो आहे। त कुदरत हुनखे इन्हनि सभिनी शयुनि सां सरफराज़ कयो आहे। नियाणियुनि जो आलमी ॾींहुं असां पंहिंजी मोहबतुनि ऐं दिलयुनि सां अक़ीदतुनि सां मल्हायो, त कोशिशि कजे त उनजी तालीम जो ख़्यालु रखिजे, कोशिशि कजे त उनजी मोहबतुनि जो क़दुरु कजे, कोशिशि कजे त उनखे एतिरो प्यारु ॾिजे जो ज़िंदगी में खेसि कॾहिं बि प्यार जी कमी महसूसु न थिए। कोविड चवनि था त वरी थोरो कुझु ज़ोर थिए पियो थो, ऐं कोरोना वायरस में अञा कमी त आई हुई, पर कुझु शयूं ॿियूं बि आहिनि त वरी तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे ख़्यालु रखिजो, मास्क ज़रूरु पाइजो, सोशल डिस्टेंस जो ख़्यालु कजो, ऐं घणो जेको ॿाहिरि मेल मुलाक़ात आहे उनखां पासो कजो, जेको जीअं हुकूमत चए थी महिरबानी करे उसूलनि जी सख़्तु पोइवारी कजो। मालिक करीम खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।